कयो हणो संदरा छिक्यो जांठा हणो विड़बो हाणी वारा खणी जेको हटे बेईमान हो जेको हटे बेईमान हो इहो पंहिंजो ऐलान हो सिर सिंध तां कुर्बान हो सिर सिंध तां कुर्बान हो। अॼु हीअ रैली मटियारी ज़िले जे बरंदड़ मसइलनि ते कढी वई आहे। तहां सईदाबाद जी अस्पताल हाला जी अस्पताल मटियारी जी अस्पताल कोस घर बनियल है जिते डॉक्टर कोन्हनि जिते असीं पंहिंजूं न्याणियूं ऐं ॿार वठी था वञूं उन्हनि जा लाश खणी था अचूं। उन्हनि जो ज़िम्मेवार केरु आहे तव्हांखे सोचणो पवंदो। असांजा स्कूल तबाह बर्बाद लॻा पिया आहिनि उन्हनि में वाशरूम कोन्हनि उन्हनि जी सूरत हाल ख़राब आहे। असांजा रोड असांजा रस्ता तबाही बर्बादीअ जो नहो था ॾियनि। जीअं लतीफ़ चयो हो कुल्हे फाट में कंजरो मथो उघाड़ो भेनर कुॼाड़ो बुरे हिन भंबोर। हीअ सूरत हाल है लतीफ़ जे ज़िले जी। लतीफ़ जो मज़ाहमत जो ऐलान है जो मोहब्बत जो ऐलान है सॼे ज़िले जो पाणी सखियो है माण्हू बुकिन बीमारनि में वठिजी विया आहिनि। 52 आयल मिलूं आहिनि मटियारी ज़िले जे अंदरि पर असांजा नौजवाननि खे नौकरी नथी मिले। नौकरी कंहिंखे थी मिले सवाद जे माण्हूअ खे थी मिले धारियनि माण्हुनि खे थी मिले। इन करे हाणे वरी यूरिया भाण ही हरामिन जो को टोलो है। यूरिया भाण माण्हुनि खे आबादकारनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो अथनि। उन करे ही सॼी तव्हांजी सोचण जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां सोचींदो सम्झंदो ऐं पाण में ॿधी कंदो त कुझु थींदो। जेकॾहिं न त जीअं अॻु में तही हिननि वॾेरनि तव्हांखे पंहिंजे गाॾियुनि जे पोयां दौड़ायो आहे ईअं दौड़ाईंदा ऐं तव्हांखे तरक़ाती कम कोन ॾींदा। नौकरियूं खपाईंदा रोज़गार जा वसीला बंदि कंदा। हींअर सिंध में तव्हां ॾिठो त चांडका मेडिकल कॉलेज में निमरता ऐं नौशीन जेके न्याणियूं हुयूं असांजूं डॉक्टरियाणियूं हुयूं अॼु रिपोर्ट आई आहे उते जे इंतिज़ामिया चयो त हिननि ख़ुदकशी कई आहे। ही मुंहं में ॾेई बन तूं फ्लू खाई न ॿोए तोसीं मली रॼायूं तोसीं संगुन कनि तूं मुंहिंजा तिनकीअ सदाई मारी। ही बेज़मीर वेकाऊ चवनि था त हिन हाणे न्याणियुनि जे लाइ तइलीम जा दरवाज़ा बंदि कयो। कल्ह तव्हां ॾिठो त नाइला रिंद जेका हुई छोकिरी परवीन रिंद उन सॼी चेट जेका है उते जो डॉक्टर है उहा रखी है त ही असां जॾहिं सिंधी माण्हू पाणीअ ते माण्हू मारे तव्हांजे न्याणियुनि इज़तुनि ते वार थिए उन करे फ़ैसिलो तव्हांजे हक़ में आहे। सितम कोन सहबो बग़ावत कबी सितम कोन सहबो बग़ावत कबी सितम करजे आगो हीअ बर्बादी जेका आहे कान सहबी। इन करे ही मटियारी ज़िले जे माण्हुनि खे सुजाॻ करण लाइ ही काफ़िलो निकितो आहे त तव्हांजा मसइला गैस तेल तव्हां वटि नौकरियूं तव्हां वटि पर तव्हांजी हालत ख़राबु आहे। इन करे हिकिड़े झंडे गॾु थी ही सभु सियासी पार्टियूं ॾिसो था सभु लीडर गॾनि। तव्हां सुभाणे मुतहिद थींदो बीडीए जी इलेक्शन आहे क़ौमीअ जी इलेक्शन आहे सूबाई जी इलेक्शन आहे। असांजी ज़ाती तौर ते कंहिंसां बि दुश्मनी कान्हे पर 70 सालनि खां हिकिड़ा माण्हू इक़्तिदार में उन्हनि तव्हांजे लाइ छा कयो आहे इहो तव्हांखे सोचणो आहे। सुभाणे तव्हांजा बच्चा जे लाइ लतीफ़ चयो आहे मरो मरी ऐं रोई जीअं रोह मकान कजनि वॾा पलांद जीअं थोरा ॾींहं माण्हू थोरा जीअणा ॾींदो आहे पर पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल लाइ जदोजहद कंदो आहे ऐं उन्हनि खे अॻिते करे वेंदो आहे। इन करे ही दवाउनि जी खोट अस्पतालुनि जे मसइले ते अमुन अमान अमुन अमान जी हालत इहा आहे जो कंहिंजो घर महफ़ूज़ कोन्हे कंहिंजी गाॾी महफ़ूज़ कोन्हे इंतज़ामिया नाले का शइ कान्हे। जेकॾहिं तहीं न कुछंदो न उथंदो त पोइ ॿीं बेमौत मारिया वेंदो। इन करे
तहां ॿधी कयो, इतिहाद कयो, मुतहद थियो त जीअं पंहिंजा मसइला हल कराइजनि, उन जो वाहिद हल आहे त असां गॾिजी हिन मसइलनि खे हल करियूं। मूं जंग वतन ला जोटी आहे, मूं जंग वतन ला जोटी आहे, मखदूम बिलावल मोटी आहे, का वेरनि सां वेढ़ांद कयूं तो राहत खे भिट धरूं।